बिचा सिंध मेमण इतिहाद जे मरकज़ी बॉडी जो इजलास सिंध मेमण इतिहाद जे चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण जी सदारत हेठि मुनक़द कयो वियो। इजलास में सिंध मेमण इतिहाद जे अॻवाननि अरबाब मोहम्मद दीन मेमण, एडवोकेट अब्दुल हमीद मेमण, जमील अहमद मेमण, हाजी शहजाद मेमण, सजाद मेमण लेडीज़ विंग के मरकज़ी सदर दुआ मोहम्मद दीन मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में तंज़ीम साज़ी जे मरहले खे तेज़ करण, सिंध जे समूरनि ज़िलनि जा दौरा करे ज़िले बॉडियुनि जो हतमी ऐलान करण समेत 10 मार्च ते सिंध मेमण इतिहाद जो सालियानो कन्वेंशन ऐं सिंध मेमण इतिहाद जे बानी चेयरमैन मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी सालगिरह मल्हाइण जो ऐलान कयो वियो। हिन मौक़े ते सिंध मेमण इतिहाद जे अॻवाननि चयो त सिंध में समूरी मेमण बिरादरी खे हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद कयो वेंदो। उन्हनि चयो त सिंध मेमण इतिहाद जी सालियाने कन्वेंशन ऐं मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी सालगिरह तक़रीब पिणु भरपूर नमूने मल्हाई वेंदी, जंहिंमें सिंध जे समूरनि ज़िलनि मां वॾी तादाद में मेमण बिरादरी जा माण्हू शिरकत कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।